अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सूप सीरियल पंहिंजा वरी जे ईंदड़ नई एपिसोड में छा थियण वारो आहे, छा थींदो, इन तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जे करे तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। दोस्तों, ईंदड़ एपिसोड में छा थियण वारो आहे, छा जेको आहे रईस अकबर ख़ान सिकू खे चाकर ख़ान जे हवाले कंदो, छा जेको आहे करम ख़ान जाबिर खे भॼाए ऐं पोइ जेको आहे चाकर ख़ान खां माराए छॾींदो, छा जेको आहे जाबिर वारा उतां भॼण में कामयाबु थी वेंदा, छा जेको आहे सांवल ख़ान शेर अली ऐं जेको आहे उन जे भाउ खे ख़तमु करण में कामयाबु थी वेंदो, छा या शेर अली वारा भॼण में कामयाबु थी वेंदा। इन तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। उन खां अलावा असांजे वीडियो खे लाइक कंदा। दोस्तों, अव्हांजे लाइक करण सां को अव्हांजो बैलेंस नथो किरे, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थिए थी। दोस्तों, हलूं था ड्रामे जे तरफ़। दोस्तों, ड्रामा सोप सीरियल पंहिंजा वरी जे ईंदड़ नई एपिसोड में तमामु घणो मज़ो थियण वारो आहे। दोस्तों, हिकु ॿी बि ख़ुशख़बरी त काफ़ी दोस्त चवनि पिया त हिन ड्रामे में पुलिस न आहे आई अञा ताईं, हाणे पुलिस बि अची वई आहे ऐं हिन ड्रामे में बहितरीनु मज़ो थी वियो आहे। होॾो चार रहिस ऐं ॿियो पुलिस बि अची वई आहे। हाणे ईंदड़ एपिसोडनि में अव्हांखे ॾेखारे वेंदो त तमामु घणो मज़ो थी वेंदो। दोस्तों, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त करम ख़ान जेको आहे जाबिर वारनि सां बेवफ़ाई कंदो ऐं उन्हनि खे राति जे वक़्त में भॼाईंदो ऐं होॾो ॿिए तरफ़ जेको आहे चाकर ख़ान वारनि खे इतलाह करे छॾींदो ऐं पोइ जेको आहे जाबिर वारा थी सघे त चाकर ख़ान खे हथ अची वञनि, पर ईअं बि मुमकिन आहे छो जो जाबिर वॾो कमीनो शख़्स आहे ऐं उनजा वास्ता बि घणा आहिनि त जाबिर ॿिए तरफ़ वञी पनाह वठे या भाॼी निकिरी वञे। ऐं ॿिए तरफ़ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं सिकू जे पीउ खे अञा ताईं किथे पनाह न मिलंदो, हू ॻोठ ॻोठ भटकंदो रहंदो, पर उनखे अञा ताईं किथे पनाह न मिलियो आहे ऐं हू ॾाढो मुश्किल जेको आहे ज़िंदगी पियो थो गुज़ारे। हू धीअ खे वठी करे मुख़्तलिफ़ दरनि ते वञे थो, पर उनखे किथे बि पनाह नथो मिले। ऐं चौथे तरफ़ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त सिकू खे जेको आहे अकबर ख़ान कॾहिं बि हाली फ़िलहालु चाकर जे हवाले न कंदो, छो जो सिकू जे मथां अकबर ख़ान हथु रखियो आहे ऐं अकबर ख़ान चाहे थो त मां पंहिंजे ॻोठ वारनि खे या जंहिंखे मां ज़ुबान ॾिनो आहे उनखे कॾहिं बि मां जेको आहे उन सां बेवफ़ाई न कंदुसि ऐं वादा ख़िलाफ़ी न कंदुसि ऐं न ई जेको आहे चाकर ख़ान जे हवाले सिकू खे कंदुसि। ऐं होॾो दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त सांवल ख़ान शेर अली वारनि जो कुझु बि बिगाड़े न सघंदो, छो जो शेर अली वारा वॾा ख़तरनाक आहिनि ऐं ॿियो त उन्हनि सां रूंडो बि गॾु आहे। हाणे जेको आहे रूंडे वारा शेर अली वारा सभु मिली वेंदा ऐं पोइ सांवल ख़ान उन्हनि जो कुझु बि बिगाड़े न सघंदो।